वठनि थियूं। सरकारी सतह ते डिविज़नल हेडक्वार्टर्स में जुड़ियल दारुल अमान में पनाह हेठि रहंदड़ औरतुनि जी जेतोणीकि कहाणी त अलॻि अलॻि आहे पर संदन सूर साॻिया आहिनि। सखर जे दारुल अमान में बेजोड़ शादियुनि ऐं घरेलू अणबड़त खां वेंदे कारें इल्ज़ाम, घरेलू तशद्दुद ऐं पसंद जी शादीअ खां पोइ संदन वारसनि पारां मिलंदड़ धमकियुनि ऐं केसनि सबबि घणे भाङे औरतुनि पनाह वरिती आहे। दारुल अमान जी दुनिया में जाती पाइण सां पतो पवे थो त हिते मौजूदु औरतुनि खे जान जो तहफ़ुज़ त हासिलु आहे ऐं संदन ॻोठनि खां बहितर सार संभाल बि थिए थी, पर खेनि पोइ बि घर खां परे क़ैद वारो अहसासु झोरींदो रहे थो। छाकाणि त खुलीअ तरह औरतूं न दारुल अमान खां पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿाहिरि वञी सघनि थियूं ऐं न ई पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिं मिट माइट या वारिस सां मिली सघनि थियूं। तंहिं करे खेनि क़ैद वारो अहसासु सदाईं रहे थो। सणनि मुलाक़ात लाइ ईंदड़ मिटनि माइटनि खे बि अदालत मां इजाज़त वठी पोइ अचिणो पवे थो। हूअं त सॼे साल में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते NGOs खां वठी इंतिज़ामी अमलदारनि ऐं समाज सुधारक ताईं माण्हू दारुल अमान में मदद ख़ातिर ईंदा रहनि था ऐं नंढियूं नंढियूं तक़रीबूं ऐं सरगर्मियूं बि थींदियूं रहनि थियूं। पर साल में 2 मौक़ा अहिड़ा ख़ुशीअ भरिया हुजनि था जो उन्हनि ॿिन्ही मौक़नि ते दारुल अमान में औरतुनि लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया वञनि था त जीअं पंहिंजनि खां परे रहण ऐं क़ैद वारे अहसास मां संदन छुटकारो मिले। ॿिन्ही ईदुनि खे पंहिंजनि खां परे ही सभु सूरबंदियूं कीअं मल्हाइनि थियूं, इहो सवाल खणी जॾहिं मुख़्तलिफ़ औरतुनि खां मालूम कयो वियो त हुननि जो रद्दअमल ज़रे घटि साॻियो हो त भली हू केतिरो बि सुख में हुजनि पर ईद पंहिंजनि खां सवाइ कहिड़ी आहे। ईद त उहा न गुज़रदी आहे जेकी पंहिंजे घर में गुज़रदी आहे। पोइ बि उनखे असां ख़ुशी ॾियण जी कोशिशि बेइंतिहा कंदा आहियूं ऐं मैडम असांखे उहो ई प्यारु ॾींदी आहे जीअं पंहिंजे घर वारा प्यारु ॾींदा आहिनि। छा ईद ते कंदा आहियो हिते दारुल अमान में, कहिड़ियूं तयारियूं हूंदियूं आहिनि, छा छा कंदा आहियो ईद वारे ॾींहुं? बसि सर मेहंदी घुराए ॾींदी आहे मैडम, चूड़ियूं वग़ैरह जेको बि सामान हूंदो आहे उहो घुराए ॾींदी आहे, चप्पल घुराए ॾींदी आहे, कपिड़ा घुराए ॾींदी आहे। ईद में इहो ई थींदो आहे, सभु कुझु घुराए ॾींदी आहे। घर घर हूंदो आहे, पंहिंजनि जी यादि त ईंदी आहे, ॾुख थींदो आहे पर छा कयूं मजबूर। पंहिंजनि खां हिन भेरे तव्हांजी पहिरियों दफ़ो परे थींदी ईद? जी, इहे ॿी ईद आहे मुंहिंजी। हज वारी ईद बि मां हिते कई आहे, रमज़ान वारी मां न कई आहे, हज वारी बि हिते कई आहे। पंहिंजनि खां परे कीअं थींदी आहे ईद? पंहिंजनि उहो त पोइ दिलि खे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे, पर पोइ बि हिते बि असां ईद उहा ई कंदा आहियूं। फ़र्क़ु इहो आहे हिते बंदूं, हुते खुले माहौल में कंदा आहियूं। ईद पंहिंजनि सां गॾु अलॻि मज़ो हूंदो आहे, पर मजबूरी आहे, पंहिंजनि ई पंहिंज असां सां ज़ुल्म कयो आहे, इन जे करे ॾुख ज़हर जो पीअणो थो पवे। खां सवाइ ईद छा आहे, ईअं सोचे जन्नत बि न आहे, दोज़ख में आहियूं। पंहिंजनि खां सवाइ ईद न थी सघंदी आहे। भाइर आहिनि, भाइरियूं आहिनि, भेणियूं आहिनि, पीउ आहे, माउ आहे, उन्हनि खां सवाइ ईद कहिड़े कम जी आहे? उहे नाराज़ आहिनि तव्हां खां हाणे? न न, उहे नाराज़ न आहिनि। असांजी मैडम आहे, असांखे चूड़ियूं हर शइ सामान ॾींदी आहे, खाधो पीतो सिवियूं धर में सभु शइ पचाईंदा आहियूं। पंहिंजो सामान मैडम असांखे घुराए ॾींदी आहे, खाईंदा पीअंदा आहियूं, घुमंदा आहियूं, हिते ई अंदरि हूंदा आहियूं, पार्क ते झटि घड़ी वेंदा आहियूं। ईद तव्हांजी पोएं दफ़े गुज़री दारुल अमान में, हिन दफ़े बि हिते ई गुज़रे पई, त कॾहिं ईअं थियो त तव्हांखे कंहिं वक़्तु ईअं ज़हन में आयो हुजे त काश मां पंहिंजे घर में हुजां, पंहिंजे भाइरनि भेनरुनि सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां? सही, हिते त हाणे मजबूरी जी जॻह आहे, छो त पंहिंजनि असांखे घणो तंग कयो, ज़लील कयो। ज़ाहिर पंहिंजा यादि कंहिंखे न ईंदा आहिनि, पंहिंजा त यादि हरदमि ईंदा आहिनि, पर असांजी मजबूरी आहे, इन जे करे असां हिते बसि वक़्तु गुज़ारियूं था, मजबूरी आहे न असांजी। दुख होता है अपनों में, कैसी ईद होती है जो बंदा गुजारता है, ये बंदा फील करे तो बड़ा कुछ है। जब अपने किसी बारे में नहीं सोचते हैं तो फिर हमें क्या है, हम भी इधर अच्छे तरीके से गुजार रहे हैं, बस घर वाले ना टेंशन दें, हम इधर कोई टेंशन नहीं है, कोई कुछ भी नहीं, खुश घर से इधर हम खुश रह रहे हैं। पंहिंजनि जी कमी महसूसु थिए थी, पर पोइ बि त असां सही आहियूं, ख़ुशि आहियूं। असांजी मैडम, असांजी माउ आहे, असांखे घणो कुझु हुन ॾिनो आहे, तहफ़ुज़, इज़त, मान, हर शइ असांखे ॾिनी अथई। असांखे कंहिं शइ जी कमी न आहे, बसि सिर्फ़ु पंहिंजनि जी यादि ईंदी आहे, पर जेकॾहिं वापसी कंदासीं त असांखे पंहिंजा न बख़्शींदा। इन जे लाइ बसि 3-4 महीननि में मूंसां मुलाक़ात ते बि कोई न आयो आहे। हिकु चकर मुंहिंजो भाउ हाणे 8 ॾींहं खनि थिया आया, चए पियो वापसि हल, जीअं तो चाहियो तीअं कंदासीं। अॻु में बि ईअं चई मूंखे वठी आ, पर उते कुझु बि न, वरी साॻा ई ॾींहं मां ॾिठा।
बच्चा याद आहिनि, कर्म कबिल सभु यादि आहिनि, पर मजबूरी जेका त ॿी शइ आहे। उअं ई त अम्मा माउ पीउ वारो प्यारु ॾींदी आहे अम्मा वॾी असांखे, उहे ईअं चवंदी आहे तव्हां यादि ई न कयो, ईअं त चयो त मां तव्हांजी अम्मा आहियां। उहा घणो ई कुझु घुरंदी आहे त बि पंहिंजी दुखी दिलि पंहिंजो यादि ज़रूरु कंदी आहे। मजबूरी ख़ातिर इहे कोई असां हिते रही सघूं था। घर वारनि सां ॾुख थींदो आहे, उहा ॻाल्हि त कहंदी, घर वारा असांखे प्यारा हुया, असां घर वारनि खे शायदि न प्यारायोसीं न, इनजे करे असांखे मतिलबु इंजाम न, घर में रोज़ कुटको हर कमु बि कंदा हुआसीं, पोइ बि असांखे नाजाइज़ी मिलंदी हुई। छो पहिरीं ईद उन्हनि खां परे कीअं गुज़रंदी? ॾुख जी गुज़रंदी, पर बि ख़ुशी गुज़रंदी, उहो प्यारु न हूंदो। हर शइ हिते बि मिले थी, पर माउ पीउ जो प्यारु ॿियो हूंदो आहे, पर उहा असांखे पाण परे कया आहिनि, असां उन्हनि खां परे न थिया आहियूं। असां पंहिंजी माउ मिलणु आई आहे कॾहिं? हा आई आहे। उहा छा चवंदी? उहा चवंदी आहे त हल, मूंखे ख़बर आहे त ॿियो कोई ईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि तूं न निकुर, तोखे मारदा, हीअं कंदा, तूं न निकुर, पर असांखे ख़तरो आहे, इनजे करे न निकिरंदा आहियूं। ईद ते तव्हां पंहिंजनि सां ज़ाहिर गॾु न आहियो, हिते जेके बि औरतूं दारुल अमान में आहिनि उहे कंहिं न कंहिं ॾुख तकलीफ़ में आहिनि, त ईद ते कहिड़ी तयारी कई आहे, त ईद खे कीअं मल्हाइबो हिते भरपूर तरीक़े सां, जीअं ॾुख तकलीफ़ूं विसरी वञनि? उहो त हर शइ मिलंदो, कपिड़ा मिलंदा, चूड़ी मिलंदी, चप्पल मिलंदो, हर शइ मिलंदो, पर जेकी घर जहिड़ी हिते ख़ुशी न मिलंदी। ईद तव्हां जेका गुज़िरियल ईद हुई उहा हिते गुज़ारी, ईद ते ज़ाहिर जॾहिं माण्हू पंहिंजे ॻोठ में हूंदो आहे, मिटनि माइटनि खां ख़र्ची वठंदो आहे, नवां कपिड़ा ठाराईंदो आहे, घुमंदो फिरंदो आहे, हिते तव्हां ईद कीअं मल्हाईंदा आहियो? असांखे वॾी मैडम असांखे पैसा वैसा ॾींदी आहे, ख़र्च ॾींदी आहे, सभु कुझु कपिड़ो लटा थिया, इहे चंपल थिया, सभु कुझु असांखे वॾी मैडम ॾींदी आहे। असांखे कंहिंजो बि ॾुख न आहे, असांखे पंहिंजो सयूं थियूं, हलवो थियो, हेॾा ॿार घुराए। ॻोठ वारी ईद में त पंहिंजा मिट माइट ॿार नंढा हूंदा, माण्हू घुमंदो खेॾंदो, हिते त उहो न थी सघंदो हूंदो? न, हिते बसि मथे खेॾंदा आहियूं, हिते ईंदा आहियूं, बाक़ी ॿाहिरि न वेंदा आहियूं, असां हिते ई कंदा आहियूं। ईद ॾिहाड़े दारुल अमान में रहंदड़ सभई औरतूं गॾिजी ईद नमाज़ अदा करण खां पोइ ईद जी सौगात सयूं बि तयारु कनि थियूं, त बिरयानी ऐं कौरमे खां सवाइ मिठाइयूं बि दारुल अमान में पहुचनि थियूं। ईद जे नवनि वेस वॻनि जी तयारी बि दारुल अमान में थिए थी। सिलाई या रोपोका वग़ैरह पाण में कंदा आहियूं, ॿियो कुझु बि न हूंदो आहे। सिलाई वग़ैरह तव्हां पोइ हिते घर सिखिया हुयो पंहिंजे, या हिते सिखिया हुयो? घर बि सिखियल हुयासीं, हिते बि कंदा आहियूं, हिते पंहिंजो रोज़गार कंदा आहियूं। अच्छा, हिते कपिड़ा सिबंदा आहियो? हा, कपिड़ा सिबंदा आहियूं, सिलाई कंदा आहियूं। अच्छा, रोज़ानो इहो कमु कंदा आहियो या कॾहिं कॾहिं? रोज़ानो थींदा ठीकु, न त कॾहिं कॾहिं। कपिड़ा जेके हिते तव्हां सिबंदा आहियो उहे पंहिंजा ई कपिड़ा हूंदा आहिनि हिते जेके औरतूं आहिनि, या ॿाहिरों जे माण्हुनि जा बि सिबंदा आहियो? ॿाहिरनि जा ई सिबंदा आहियूं, पंहिंजा बि हूंदा आहिनि। हा, इनजे करे जेके ॿाहिरों जे माण्हुनि जा कपिड़ा सिबंदा आहियो, औरतुनि जा सिबंदा आहियो, त उन में तव्हांखे पोइ पैसा मिलंदा आहिनि? हा, पैसा मिलंदा आहिनि। घणा मिलंदा आहिनि फी जोड़े जा? फी जोड़े जा 250, 200 लसे जा। हा, डिज़ाइन वारे जा? डिज़ाइन वारे जा अंदाज़ में 300, 350। उहे पैसा तव्हां पंहिंजा जमा कंदा वेंदा आहियो? हा, पंहिंजे लाइ ज़िंदगी लाइ कुझु कंदा आहियूं। अच्छा, इहो ॿुधायो हिते तव्हांजे साम्हूं हीउ ॾाढो सुठो जोड़ो जेको आहे उहो पियो आहे, इहो तव्हां ठाहियो आहे हीउ जोड़ो? हा। तव्हां सिलाई कढ़ाई कहिड़ो कमु कयो, सॼो ॾींहुं कीअं गुज़रे दारुल अमान में? बसि कंहिं महिल बच्चा यादि ईंदा नी, कंहिं महिल वरी मिलण ईंदा आहिनि पंहिंजा तव्हां सां? उन्हनि खे धमकियूं त ॾियनि पिया, चवनि था असां ॾाढा आहियूं, तव्हां को असां पाण कसे वेंदा त अंदरि लमन में कढी ईंदासीं, तव्हां न वञोसि। कोई मिलण न ईंदो? न ईंदा, न औलाद जी उन सां विड़ी पियो, त घोटकी में हाज़िरी खाइण वियमि, हुते औलाद आई, हुनखे चई तव्हां छो आया हुओसि, तव्हां कुझु ॾिनो अथसि, हिन खे कुझु का शइ ॾिनी अथसि, अञा न ॾियोसि, पोइ निकिरंदी आज़ादु थींदी, मां जेकॾहिं मां कोन थींदमि हुन जेकॾहिं आज़ादु, मां बचनि ॾे वेंदमि जॾहिं बि आज़ादु थियमि। वरी थोरो घणो मां हिते महिनत कंदी आहियां, कुझु ऑर्डर जा कपिड़ा वग़ैरह बि सिबंदी आहियां, हिते छोकिरियुनि जी बि हेल्प कराए मैडम ॾींदी अथनि, कपिड़ा सिबी करे ॾींदा आहियूं, बसि पंहिंजी रूह जी वेंदर करे छॾींदा आहियूं, पंहिंजी हिन महिनत सां वक़्तु गुज़ारियूं था पिया इन तरीक़े सां। दारुल अमान सखर में कुझु औरतूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंजूं हिक खां वधीक ईदूं दारुल अमान में गुज़री वियूं आहिनि, न संदनि का मालिकी थी आहे ऐं न ई हू वारसनि सां वापसि वञणु चाहिनि थियूं, जंहिंजो सबबु संदनि ज़िंदगियुनि खे ख़तरो हुजणु आहे, ऐं हू पंहिंजी अमान उन में ई सम्झनि थियूं त हू दारुल अमान खां ॿाहिरि न निकिरनि। बसि मजबूरी आहे, उन्हनि असांजे बारे में न सोचियो,
एतिरो कंदा अंत में मां मजबूर थी अहिड़ो ग़लति क़दम खयो हिते अची पुॻी आहियां बसि उन्हनि खे ॿियो छा चई सघां थी उन्हनि मुंहिंजे बारे में न सोचियो लेकिन पोइ बि मां उन्हनि जी इज़त जे बारे में सोचां मां चयो न अहिड़ो कुझु बि ग़लति क़दम न खणां लेकिन उन्हनि मूंखे घणो मजबूर कयो मूंखे बलोचिस्तान खयो वञनि पिया उन ॾींहुं मारणु मुंहिंजे पंहिंजे चाचे पोइ उते मां पंहिंजी जान बचाए ॿिए पाड़े वारनि खां बुरको वठी पोइ मां हिते आई आहियां जीअं पुलिस स्टेशन पोइ मूंखे कोर्ट वरितो वियो उते मां वरी हिते दारुल अमान में आई आहियां पंहिंजो साहु बचाए पोइ हिते मुंहिंजो इलाजु वग़ैरह करायो वियो हिते पोइ हाणे मां थोरी सही थी वई आहियां बहितर थी वई आहियां अञा बि मुंहिंजे जिस्म ते उहे तशदुद जा निशान आहिनि गैस वारी पाइप सां मूंखे मारींदा हुया बसि छा हाणे वेंदासीं बि त असांखे मौत ई मिलंदो उन खां इलावा कुझु बि न मिलंदो माना वापसी थींदी त उहा मौत सां ई थींदी ज़िंदगी न मिलंदी जी हा ईअं ई थींदो मौत सां ई थींदो अॻिते न जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा घर वारा यकीन ॾियारनि त अहिड़ो कुझु कोन्ह थींदो त पोइ उहो यकीन ॾियारनि त पोइ असां छो न वञी सघूं था ज़रूरु वञी सघूं था असां बि इंसान आहियूं तव्हां असांजा मिट माइट मिलण ईंदा आहिनि जी हा मिलणु चवां थी न तव्हांखे त उहे ईंदा आहिनि पर सिर्फ़ु धमकियूं ॾींदा आहिनि बसि कॾहिं बि ईअं न चयो अथऊं त वापसि हलो हाणे कुझु न थींदो ख़ैर आहे न न ईअं कॾहिं न चयो अथनि लेटर लिखायां थी कोर्ट जे ॿाहिरां दर ते बीठो ई बीठो आहे निकिरणु नथो ॾिए न पंहिंजे मुंहं सां निकिरणु ॾिए थो न ॿिए कंहिंजे सां निकिरणु ॾिए थो धमकियूं थो ॾिए ऐं रोज़ जा ॻाल्हावा रोज़ जो जहिड़ो पीउ मूंसां ॿ चकर मिलणु आयो हो पीउ मूंसां नफ़रत न कंदो आहे उहो मिलंदो आहे मूंसां सहुरो बि मिलणु ईंदो आहे पर हुनजो धमकियूं ॾींदो आहे हाणे तव्हांजो मसइलो कोर्ट में थो हले कोर्ट में हले थो सरकारी केस मां विधो हुयो तलाक मां वरिती आहे पर इहो जो मां निकिरणु चाहियां थी मूंखे निकिरणु नथो ॾिए मूं ते FIR कटराई अथई चोरीअ जी FIR चोरी जी FIR उहो कहिड़े ज़िले में कटराई उहो हिन में ककड़ हद में असांजी ककड़ हद आहे 5 ज़िले में कटराई अथसि पोइ तव्हां उते उतां जे SP खे दरख़्वास्त ॾिनी आहे त हीअ कुड़ी ॾिनी आहे कूड़ा न मां न ॾिनी आहे दरख़्वास्त पोइ तव्हांजो केस कीअं ख़तमु थींदो उहो दरख़्वास्त त ॾियणी पवंदी आहे न जी मैडम साहिब खे दरख़्वास्त कंदमि चवंदमि त ॾेई मोकिले मुंहिंजी दरख़्वास्त ॿियो त मुंहिंजो केरु कोन्हे मैडम साहिब खां अर्ज़ु आहे मुंहिंजी दरख़्वास्त होॾां मोकिले छॾे मुंहिंजी केस मां जिंद छुटे वधीक ॿियो तव्हांजे मथां चोरीअ जो केस आहे इन जे करे तव्हां नथा वञी सघो ॿाहिरि हा नथा वञी FIR कटियल आहे नथा वञी सघूं ॿाहिरि जे वञा थी चोरी निकिरां थी त वरी सहुरो गेट ते बीठो आहे हुनखे मुंहिंजी हाज़िरी जी बि ख़बर पइजी थी वञे पोइ नथी निकिरी सघां वापसि मोटी थी अचां दारुल अमान में रहंदड़ हिकु नारी त अहिड़ी बि आहे जंहिंजो 4 सालनि खां ईदूं दारुल अमान में ई गुज़रनि पियूं ऐं खेसि इहो बि पतो न आहे त हुन जूं बाक़ी केतिरियूं ईदूं हिन दारुल अमान में गुज़रंदियूं दारुल अमान में रहंदड़ हूअं त सभिनी औरतुनि जी कथा दर्द सां भरियल आहे पर 4 सालनि खां दारुल अमान में ईदूं गुज़ारींदड़ हिन नारीअ जी दर्द कहाणी सभिनी खां वधीक दर्द सां भरियल आहे हबीबा जंहिंखे 4 साल अॻु कराचीअ मां जवाबदार अगवा करे आयो उन वक़्तु नींगरीअ जी उमिरि 10 साल मस हुई सखर मां जवाबदार गिरफ़्तार थियो जेको हिन वक़्तु जेल में आहे नींगरी 4 सालनि खां दारुल अमान में पनाह हेठि आहे खेसि वालिद तोड़े वालदा ऐं भाइरनि भेनरुनि जा नाला त यादि आहिनि पर खेसि इहा ख़बर न आहे त कराचीअ जे कहिड़े इलाइक़े में हूअ रहंदी हुई जॾहिं त जवाबदार बि नींगरीअ बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकारी आहे जंहिं करे नींगरीअ जे वारसनि ताईं वापसि पहुचणु 4 सालनि खां नामुमकिन बणियल आहे नींगरीअ जो चवणु आहे त खेसि का बि ख़बर न आहे त हुनजो मुस्तक़बिल जो छा थींदो अच्छा हबीबा केतिरो अरसो थी वियो आहे तव्हांखे दारुल अमान में ऐं हिते छो आया हो तव्हां मूंखे हिते 4 साल थिया मां हिते अगवा जे केस में आई आहियां मूंखे अगवा कई वियो मां हिनजे करे हिते आई त पनाह वठणु आई उहा माण्हू अञा बि जेल में आहे उहा नथो मञे की मां हिनखे खणी आहियां मुंहिंजो घर जो पतो नथो ॿुधाए मूंखे पंहिंजो घर जो पतो यादि न आहे इन जे करे मूंखे 4 साल थी वञे मां हिते रहां थी अच्छा तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हां किथां जा आहियो आहियूं कराची जा आहियूं बाक़ी जॻह जो मूंखे नालो यादि न आहे मूंखे विसरियो जेको माण्हू तव्हांखे खणी आयो उहो केरु हुयो उहा माण्हू मूंखे ख़बर न आहे बाक़ी नालो ज़फ़र हुयसि उहो किथे आहे हाणे उहा जेल में आहे तव्हांजे ई केस में आहे जी उहो तव्हांखे कराची मां खणी हिते सखर आयो हा हा उनखे कीअं पुलिस गिरफ़्तार कयो कीअं तव्हां कीअं निकितो हुतां बची करे उहा मूंखे पंहिंजे घर में वठी वियो हुते रहंदा हुया बाक़ी हुते पुलिस आई मूंखे विकिणणु चाहे पियो पुलिस सादगी में आई पंहिंजे आम इंसान वांगुरु आई पर उहो त पुछा करे छोकिरी कहिड़ी आहे जेके तव्हां विकिणो था उहा पुछा करे हली वई 2 चकर आयो पुलिस में थी आयो मूंखे वठी वियो चवनि पिया अस्कर कूड़े ऐं चए थो हल को जेल में हल तुंहिंजी माउ हुते वेठी आहे और उनखे हथु खणी वियो मूंखे हिते वठी आया कहिड़े इलाइक़े में तव्हांखे हिते रहियो हुयो मूंखे उहो इलाइक़ो यादि न आहे अच्छा 4 साल तव्हांखे हिते थी विया आहिनि जी
हाणे तव्हांखे इहा ख़बर न आहे त तव्हांजो पीउ केरु आहे, माउ किथे आहे? न इहा ख़बर न आहे, बाक़ी नालो ख़बर आहे। तव्हांजे पीउ ऐं माउ जो नालो छा आहे? मुंहिंजे नालो जो नालो अबू जो इफ्तिखार अहमद आहे, मुंहिंजो नालो साजिदा आहे। अम्मी जो नालो? जी। उहो कराची में कहिड़े इलाइक़े में रहंदा आहिनि, ख़बर अथव? इलाइक़ो यादि न आहे मूंखे। तव्हां जॾहिं हिते आया हो त हुन महिल घणी उमिरि हुई तव्हांजी दारुल अमान में? 10-12 साल हूंदी, एतिरी हूंदी। इहो यादि अथव त ईद वारनि ॾींहंनि में तव्हां जॾहिं पंहिंजे घर भातियुनि सां हूंदव, का यादगिरी आहे त उहा ईद कीअं मल्हाईंदा हुयव? हिते हाणे ज़ाहिरा एतिरो 4 साल तव्हांखे थी विया आहिनि, पंहिंजे मिटनि माइटनि खां परे आहियो, त यादगिरी ईंदी आहे वालदेन जी? हा ईंदी आहे, छो न ईंदी आहे। घर में ख़ुशी हूंदी आहे, हिते कहिड़ी ख़ुशी? हिते असां क़ैद में आहियूं। असांखे हिते पोइ बि मैडम असांखे थोरा परेशानी खां दूरि कंदी आहे, असांखे ॻाल्हियूं सम्झाईंदी आहे, असांजी परेशानी ख़तमु थींदी आहे। बाक़ी घर जी ख़ुशी हिते त कोन मिली सघंदी न। घर जी ख़ुशी त घर में आहे, हिते कोन, क़ैद में त कंहिंखे न मिली सघंदी। ईद कीअं मल्हाईंदा हुआ? ईद बसि गुज़री वेंदी आहे सही सां, जीअं घर में गुज़ारींदा आहियूं पोइ बि हिते गुज़ारे वेंदा, कोशिशि कंदा हूअं ई गुज़ारियूं। हाणे कॾहिं इहो सोचियो आहे त तव्हांखे 4 साल गुज़री विया आहिनि ऐं वधीक अलाए केतिरा साल गुज़री वेंदा, कॾहिं इहो ख़्यालु आयो आहे त मूंखे बि पंहिंजा मिली वेंदा? थींदो आहे, पोइ बि जॾहिं इंसान, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे जेसिताईं हिते वेठी आहियां। अगरि मुंहिंजी क़िस्मत ख़तमु थी वई त मां वञी बि सघां थी कंहिंसां बि, जंहिंसां मुंहिंजे रब क़िस्मत लिखी आहे मां हिते वेठी आहियां। इहो थींदो आहे त हिकु ॾींहुं पंहिंजा मूंखे ज़रूरु मिलंदा, या आसरो लाहे छॾियो आहे? आसरो न लाथो, मिलंदा ज़रूरु, मूंखे उमेद आहे ज़रूरु मिलंदा, मूंखे पंहिंजा ज़रूरु ईंदा मोॾे। अच्छा, हू जेको जवाबदार आहे उहो नथो ॿुधाए त हीअ किथां जी आहे या छा? नथो ॿुधाए, उहो चए त मां इन खे नथो सम्झां। मुंहिंजी हिकिड़ी हाज़िरी निकिती हुई, 2 साल थी विया हिकिड़े, मुंहिंजी हाज़िरी निकिती हुई, कोर्ट वारो जज साहिबु मूंखे चए या काको तोखे सुञाणे थो? मां चयो मां इन खे सुञाणे, उन चयो मां नथो सुञाणा इन खे, चए इन खे मां न खणी आयो। तव्हां हुनखे सुञाणो? मां उनखे सुञाणा, बल्कि उहा मुंहिंजे घर जे हमसाए जे पासे में रहंदो हुओ। उहो बि जवाबदार बि कराची जो ई आहे? जी। हिते तव्हांजे उते पाड़े में रहंदो? जी। उहो तव्हांखे न पियो सुञाणे? उहो चए मां नथो सुञाणियासि। उहो 1 साल खां पोइ तव्हांजी वरी ॿीहर हाज़िरी न निकिती आहे? न, ईअं न निकिरी आहे, मुंहिंजो केस फ़िलहालु बंदि आहे, केस बंदि आहे। हाणे ज़ाहिरा तव्हां अगरि हिते आहियो, तव्हांजे लाइ कोशिशि थिए त मिट माइट तव्हांजा मिली वञनि त पोइ वञणु चाहींदव? हा, मां ज़रूरु वेंदमि, पंहिंजे माउ पीउ ॾे ज़रूरु वेंदमि। अगरि अची विया त मां ज़रूरु वेंदमि उन्हनि ॾे, अगरि न आयो तेसिताईं मां फ़िलहालु इंतज़ारु कयां थी उन्हनि जे हिते। पुलिस कॾहिं कोशिशि कई त जवाबदार ज़फ़र खां मालूम कनि त तव्हां किथां जा आहियो, एड्रेस ॿुधाइनि? उहा मूंखे ख़बर न आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी, बाक़ी मूंखे ख़बर न। पुछा कई जॾहिं मां हिते वई हुअमि हाज़िरी ते, पुछा कई, उहा चए थो मां इन खे नथो सुञाणा। हाणे फ़िलहालु माना तव्हां इन इंतज़ार में हो त थी सघे थो कॾहिं मुंहिंजे पीउ माउ खे ख़बर पए। तव्हांजा पीउ माउ छा कंदा हुया, कहिड़ो कमु कंदा हुया? मुंहिंजो पीउ रंग जो कमु कंदो हुयो। रंग रंग कंदो? जी। ऐं भाइर या माउ वग़ैरह? भाउ आहिनि, भाउ नंढा आहिनि मुंहिंजा, भेनरूं असां 3 आहियूं, भाउ 2 आहिनि। माउ छा कंदी? मां घर में पंहिंजी भेण भाउनि खे संभालींदी हुई। नाला यादि आहिनि सभिनी जा? जी। वॾी भेण, मूंखां वॾी जेका भेण आहे हुनजो नालो शाज़मा आहे, मां उनखां नंढी आहियां। मूंखां नंढी नूर फातिमा आहे, उनखां नंढो भाउ अली हसन आहे, उनखां नंढो अबू बकर सदीक़ आहे। माउ ऐं पीउ जा नाला? अबू जो नालो इफ्तिखार अहमद, अम्मी जो नालो साजिदा। तव्हांखे पंहिंजे इलाइक़े जी ख़बर न आहे त किथे रहंदा हुया? इहा यादि न आहे मूंखे। रहंदा कराचीअ में हुया? हा, मां रहंदी कराची में आहियां। भला उते कराची में जंहिं इलाइक़े में रहंदा हुआ उन इलाइक़े जे का अहिड़ी शइ जेका मशहूरु हुजे तव्हांजे पाड़े में, का वॾी का उहा यादि अथव? न, मूंखे यादि न आहे। दारुल अमान सखर में हिन वक़्तु 8 ज़िलनि सां तालुक़ु रखंदड़ 39 औरतूं ऐं 13 ॿारड़ा पनाह हेठि आहिनि। कुझु औरतुनि जा मामला अदालतुनि में समात हेठि आहिनि, जॾहिं त कुझु औरतुनि पंहिंजो फ़ैसिलो कुदरत मथां छॾे ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे औरतुनि दारुल अमान में पनाह वठण जा सबब ॿुधाईंदे चयो त पनाह में आहियूं असां, इज़त जी जॻह आहे असांजी। तव्हांखे कारे जो इल्ज़ाम? जी हा, पंहिंजनि ॾिनो।
तव्हांजी शादी वग़ैरह थियल आहे? जी न, मुंहिंजी शादी थियल न आहे। पंहिंजा इल्ज़ाम ॾींदा आहिनि, ॾुख ॾींदा आहिनि, त इन करे निकिरी आया आहियूं। तव्हांखे हिते दारुल अमान सखर में केतिरो अरसो थी वियो आहे? मूंखे सारे ॿियो साल हले थो। जी 2 साल तव्हां हिते गुज़ारिया आहिनि, त कॾहिं मिट माइट ईंदा आहिनि मिलण, माउ भेण या ॿिया मिट माइट ईंदा आहिनि? जी माउ पीउ ईंदा आहिनि, ॿियो केर बि न ईंदो, छो त उन्हनि मां ख़तरो आहे न, उन ई इल्ज़ाम ॾिनो हो, बेनाक मारण जी कोशिशि में उहे ई आहिनि। तव्हां उन्हनि सां मिलंदा न आहियो ॿियनि सां? जी न, कंहिंसां बि न मिलंदा आहियूं, सिर्फ़ु अम्मी अबू ई ईंदा आहिनि, छो त मुंहिंजा अबू ई मुंहिंजे मारण जे कट इन करे मां होॾां वञणु नथी चाहियां। पीउ तव्हांजो मिलणु आयो आहे कॾहिं? जी हा, मुंहिंजो पीउ ईंदो आहे। अच्छा, हू तव्हां चओ था त मुंहिंजे मारण जे कढ आहे ऐं मिलण बि ईंदो आहे, त हाणे छा था चवनि तव्हांखे, त ॿाहिरि तव्हां हलो घर या छा पिया चवनि? जी उहे चवनि था घर हलो, पर असांखे यकीन आहे असांखे मारे छॾींदा आहिनि, इन जी वजह ते असांखे यकीन आहे उन्हनि जे मथां न वञणु चाहियूं था। त पोइ तव्हांजो छा ज़ाहिर घर बि न वेंदव? 2 साल तव्हांखे हिते थी विया आहिनि, त सॼी हयाती हिते ई गुज़ारण जो प्रोग्राम? हाल फ़िलहाल त असां इज़त सां वेठा आहियूं, जेको पंहिंजनि सोचो सम्झो त पोइ जेको ज़िंदगी जे बारे में हूंदो अॻिते ॾिसूं छा थो थिए। हाल फ़िलहाल त पंहिंजी इज़त सां हिते वेठा आहियूं, वक़्तु गुज़ारियूं था। मां हिन दारुल अमान में ॿियो चकर आई आहियां। पहिरियों पुराणे दारुल अमान में आई हुअमि जॾहिं मूंखे 3 ॿार हुया, 2 पुट 1 धीउ हुई। माइटनि ठाह करायो, मुड़ुसु मुंहिंजो वॾी उमिरि जो आहे, तक़रीबन 75 साल जो। उन खां बाद हुनजी पहिरीं शादी थियल हुई, मूंखे न लेखींदो हुयो, हुनजा बचा हुआ उहे बि ॿियनि था थिया, हुन कॾहिं पाण बचा न था थिया, ख़र्च न ॾींदो, मारींदो कुटींदो, माना तमामु घणो रोज़ु शक, चवंदो मां कुराड़ो आहियां, तूं अहिड़े माना तरीक़े सां। 10 सालनि जी उमिरि में मुंहिंजी शादी थी वई। पोइ हुन खां पोइ पंहिंजो निभायोसीं, ॾुखियो सुखियो चवां पई, नंढड़ा बचा वरी अलाह ॾिना, 12 मां 12 थी विया, निभाईंदी आहियां। भाई वगैरह भी उसके साथ बस ना भेज देते थे, बस वो कहते तू झूठ बोल रही है, वो सच बोल रहा है, बस यही बात थी। फिर इधर मेरे ना रहीम जार खान में मेरी एक दोस्त थी, उसको मैंने अपनी कहानी बताई, उसने कहा वो इधर 52 नगर की है दोस्त, उसकी शादी इधर होके आई, उसके पास मैं आई, मेरे रिश्तेदार हैं, सब आते हैं, पर मैंने कभी भी उसके साथ कोई तल्लक था। अब वो कहते हम लेने आए हैं, पर अब कोई फ़ायदा भी नहीं है, जब हम घर से कदम उठा लेते हैं ना, बाद में वो इंसान की वो इज़्ज़त नहीं रहती है। बस हम इधर ही है, मैं 5वां महीना हो गया इधर आई को। तो रहीम यार खान से फिर आप सखर कैसे पहुंची? सखर मेरे दोस्त ने मुझे ना, उसके मेरे घर वालों ने ना उसके ऊपर बस ज़्यादा खर्च कर दिया। फिर उसने मुझे कहा भाई मैं तुम्हें कहाँ भेजूँ? मैंने कहा मैंने वापस तो जाना नहीं है। फिर उसके नाल हमसाए हैं, उसने कहा उधर दारुल अमान है, उधर मैं आपको छोड़ती हूँ, उधर मैं, फिर वो मुझे इधर तक छोड़ के गई। 5 महीने हो गए मैं इधर रह रही हूँ। ऐं मुंहिंजो मसइलो आहे, मुंहिंजो निकाह बि न थियो, मां निकाह न कयो, लेकिन मुंहिंजी फैमिली ज़बरदस्ती हाणे निकाह न मूंखां वरिता कि तुंहिंजी निकाह थी आहे। हाणे मजबूरी में मां केस विधो आहे तलाक जो, पोइ मूंखे तलाक थींदी, पोइ हाली बाद में सोचींदासीं, ॾिसूं पोइ अॻियां छा थिए थो। लेकिन हिते मां रहां थी, मुंहिंजी फैमिली सभु अचे थी, त मूंखे धमकियूं ॾियनि वञनि था, तूं हितां जीअं निकिते तोखे मारे छॾींदासीं, तोखे ज़ाया करे छॾींदासीं। बार 3 दफ़ा मुलाक़ात आहे, 3 दफ़ा धमकियूं ॾेई विया आहिनि। घर वारा शादी किथे ॿियनि कराइणु चाहिनि था, तव्हां किथे ॿियनि करणु चाहियो पिया? जी इहो ई आहे, लेकिन मुंहिंजो उहो कज़न आहे, लेकिन उहो बि खूनी आहे, 2 खून कया अथसि, शुगर जो पेशेंट आहे उहो। ऐं मुंहिंजो जंहिंसां तव्हांजा वारस शादी कराइण था चाहिनि? जी शादी कराई अथनि, मां त न आहे कयो, लेकिन उहे ज़बरदस्ती निकाह न मूंखां वरिता आहिनि। लेकिन मजबूरी हाणे चवनि था तुंहिंजो निकाह थियल आहे, निकाह न मूंखां, हालांकि मूंखे ख़बर ई न आहे कि मुंहिंजो निकाह कंहिं वरितो आहे। ऐं मां इहो बि चाहियां थी कि तव्हां भले उन मौलवी खे घुरायो, उन खां तव्हां पुछो कि मुंहिंजो निकाह उन कयो आहे। पोइ चवनि था बसि हिते हाणे जेॾी महिल अचनि था धमकियूं ॾेई वञनि था, तोखे मारींदासीं, ॿाहिरि निकिते तोखे ज़ाया करे छॾींदासीं। बसि हाणे ॾिसूं अॻियां छा थिए थो। तव्हां हाणे शादी कई आहे ॿी या? न शादी वग़ैरह कुझु ई न आहे, बसि मां पंहिंजो जान बचाए निकिती हुअमि। हुते तशदुद एॾो कयो अथनि, मां हिते आई हुअमि, हिते मैडम मुंहिंजो इलाजु वग़ैरह करायो, पूरा मुंहिंजा कपिड़ा वग़ैरह फटियल हुया, मूंखे कुटियो हुने, मुंहिंजे पंहिंजे चाचनि मूंखे कुटियो, पूरी फैमिली गॾु थी सुबुह शाम कुटींदी, तशदुद कंदी। ऐं जंहिं छोकिरे सां मुंहिंजो निकाह चवनि था न करायो अथनि, उहो 1 ॾींहुं मां टोटली घर में रही आहियां, त उन छोकिरे शुगर जा इंजेक्शन मूंखे आया, 2 दफ़ा शुगर जा इंजेक्शन मूंखे आया पेरनि में, त मां बिल्कुलु बेहोश थी वई हुअमि। उहे मुंहिंजी फैमिली वेही ॾिसंदी, बसि चवंदी तुंहिंजो निकाह थियल आहे, तूं क़बूल कर। मां जॾहिं मुंहिंजो निकाह थियल ई न आहे त मां छो क़बूल कयां? बसि उन ॻाल्हि ते पोइ मां जो साह पंहिंजो बचाए पोइ उतां घरो निकिती आहियां। वेठासीं ॾुख खो लॾे करे सखर मुंहुं ठाहे करे भेण वई, भाॼे मासात हुई मुंहिंजी, उहा उथारे वई, उहा असांखे ज़ोर सां शादी कराए छॾियईं। हाणे असांखे ॿार बि परे आहिनि, असां पाण मजबूर थिया वेठा आहियूं। छा दारुल अमान में निकिरी आयासीं, ओॾो सख़्ती हुई, मार कुट हुई, मुड़ुस जी पसंदि करे परिणियो, पोइ उते वरी अज़ाब ॾिनई हली करे ॾुख। तव्हां पसंदि जी शादी कई?
मां पसंदि जी न कयमि, उन्ही मञा कई पसंदि जी शादी, ज़ोर सां मञा, टी शादी। हा, तव्हां सां हुनजी काई शादी हुई? टी शादी हुई। हा, तव्हांजो मुड़ुसु छा कंदो आहे? कुझु कोन, कमु कोन कंदो आहे, हारी आहे। हारी आहे, कंदो बि कमु न आहे, टे शादियूं कयूं अथसि। बसि पोइ दुलबे ते खणाए करे मूंखे शादी कराए छॾियऊं। हाणे ॿारनि खां टुटी वेठी आहियां, ॿार बि नथा ॾियनि पिया। हाणे तव्हां किथे रहंदा हुयो? सखर मां ई हेॾे आया हो? मां न आया आहियूं, असां सखर में वेठा हुआसीं न, उतां खणाए वई मुंहिंजी मासात, दुलबो करे मूंखे शादी कराए छॾियईं। पोइ ॿार घर मोकिले छॾियईं, पने अकल मुंहिंजो घर हुयो, ओॾे मोकिले छॾियईं ॿार। पोइ मां शादी करे वियमि होॾे घोटकी जे पासे कादरपुर आहे न, कादरपुर शादी करे वियमि। पोइ उते मूंखे माहौल न वणे पियो, उते मार कुट बि घणी हुजे पई, विढ़े पियो मुड़ुसु, जेतिरो प्यारु ॾिए पियो ओतिरो विढ़े पियो। मुंहिंजो मुड़ुसु मूंखे ख़र्च पाणी न ॾींदो, मारींदो कुटींदो, ऐं मुंहिंजा पेर बि साड़िया हुयसि तेज़ाब सां। जी हा, इन जे करे असां घर छॾियोसीं। किथां जा रहायशी हो तव्हां? असां ख़ैरपुर जा आहियूं, ख़ैरपुर खानन शाह जा। केतिरो वक़्तु थी वियो आहे तव्हांखे दारुल अमान में? दारुल अमान में मूंखे साल खनि थी वियो आहे। अच्छा, पोएं साल बि तव्हां हिते ई हुयो? जी हा, ईद वग़ैरह हिते ई कई? ईद वग़ैरह हिते ई कई। पंहिंजनि खां सवाइ ईद कहिड़ी आहे? अच्छा, इहो ॿुधायो त तव्हांखे 1 साल हिते थी वियो आहे, हिन 1 साल में पंहिंजा मिट माइट खे मिलण वग़ैरह ईंदा आहिनि, माउ भेण? पीउ मां त न ईंदो आहे, बाक़ी जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे उहो ईंदो आहे, उहो धमकियूं ॾेई वेंदो आहे हिते मारण कुटण जूं। दारुल अमान में रहंदड़ अक्सर औरतूं रोज़ा रखनि थियूं, जॾहिं त क़ुर पाक जी तिलावत ऐं नमाज़ जी अदायगीअ सां गॾु हू दारुल अमान में पंहिंजो वक़्तु कपिड़ा सिबण तोड़े भर्त भरण में गुज़ारीनि थियूं, जॾहिं त वांदकाईअ में गॾिजी टीवी बि ॾिसनि थियूं। छा छा घणो टीवी ते कहिड़ा ड्रामा ॾिसंदा आहियो, ख़बरूं ॿुधंदा आहियो, कहिड़ो चैनल घणो ॾिसंदा आहियो? बसि ख़बरूं ॾिसी छा कंदासीं, अॻ में बि असांजी ज़िंदगी आज़ाब लॻल आहे, अञा बि ख़बरूं ॾिसी पंहिंजी ज़िंदगी आज़ाब कंदासीं। हू ड्रामा ॾिसी करे पंहिंजो बसि ज़िंदगी गुज़ारूं था, ॿियो छा कंदासीं। इहो सवाल तव्हां पुछा करो था, तव्हां पंहिंजी दिलि खां पुछा करे ॾिसो, हिते इन अरसे में केरु रही सघे थो? सवाल पुछा करणु आसान हूंदो आहे, अगरि ज़िंदगी कंहिंजी में झाके बि माण्हू ॾिसे त उनजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? उहो ई त पुछण आया आहियूं न असां। उहा ई त ॻाल्हि आहे न, कीअं गुज़रे थी, उहो ई त तव्हां खां पुछण आया आहियूं। बसि जीअं ज़िंदगी आहे उअं गुज़रायूं था, पंहिंजे घर वारनि खे अलाह ईमान ॾे त ईअं छो असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारूं। कंहिं बि घर में 4 औरतूं गॾु रहनि थियूं त संदनि विच में मामूली ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ तोड़े झेड़ा थियनि था, पर दारुल अमान में हिक ई छित हेठां रहंदड़ औरतुनि जे वॾे तादाद बावजूदु हिननि में झेड़ा झटा नथा थियनि, जंहिं बाबति हुननि जो चवणु आहे त हिते रहंदड़ सभु औरतूं पंहिंजे ॾुखनि तकलीफ़ुनि सां गॾु रहनि थियूं ऐं ॾुखायल औरतूं हिक ॿिए खे आथत ॾियनि थियूं, न की झेड़ा। कॾहिं कॾहिं त ॾुखनि खे दूरि करण लाइ हू गॾिजी सहरा तोड़े नात बि ॻाइनि थियूं। भेनर भाइन जे अदा आसरे हूंदियूं अने, भेनर भाइन अदा आसरे हूंदियूं अने, अदा ॿुधाए आ त असांखे ख़ुशियूं रोज़ न ईंदियूं अने। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह, नाहे ताक़त मुमी माली, सिगोवर या रसूल अल्लाह। करम कर दे मुझ पर मेरे खुदाया, तेरी राह गर्दन कटाता रहूँगा, तेरी राह गर्दन कटाता रहूँगा, करम कर दे मुझ पर मेरे खुदाया। घर में 4-5 भी अगर औरतें होती हैं तो छोटे छोटे मसले मसाइल होते हैं, तो यहाँ तो 50-60 औरतें रहती हैं, तो आपस में मसले मसाइल नहीं होते हैं, अगर होते हैं तो किस तरह हल होते हैं? कुछ भी नहीं इधर होता, हर कोई मुसीबत का मारा है, हर कोई हम एक दूसरे से दुख तकलीफ हो एक दूसरे को शेयर करते हैं, कोई भी ना लड़ाई है, कुछ भी नहीं है इधर।
सारा कुछ हमसे ही है, हमें ना घर से इधर सुकून है। बहुत अच्छा टाइम गुजरता है यहाँ, घर की तरह ही है। घर से तो ज़्यादा तहफ़्फ़ुज़ यहाँ मिलता है हमें, अच्छा रहता घर में 4-5 औरतें भी होती हैं तो हमने तो देखा है वो छोटी छोटी बातों पे लड़ती हैं कि ये मैं काम ना करूं वो तुम करो। तो आप इधर इतनी तादाद में औरतें रहती हैं तो आपस में मसले मसाइल है। हम लोग बहनों की तरह यहाँ रहते हैं, सारी बहनों की तरह रहते हैं, मतलब कि घर से भी ज़्यादा हमें यहाँ तहफ़्फ़ुज़ मिलता है। घर में जब छोटी छोटी बातों में लड़ाई झगड़े मार कुटाई तशद्दुद करना, इसीलिए हम लोग तंग होकर मैं यहाँ आ गई। मेरे घर वालों को मैंने बताया तो वो बोलते हैं कि तू मिल गई तेरे कत्ल कर देंगे, ऐसे कर देंगे। मेरे बहनों का फ़ोन आता है, बहन का आता है, अबू वालों का आता है, वो बोलते हैं मिल गए इसका कत्ल कर देंगे ऐसे। अभी मैंने तलाक का प्राइवेट सरकारी इधर मैडम ने करवा के दिया है, केस किया, तलाक लेके मैं यहाँ मैडम के पास रहूँगी। हर को प्यार सां हिते का वक़्तु कंहिंजो आहे कीअं आहे, का मुसीबत में आहे त कंहिंसां ख़िलाफ़ु केरु न थियो आहे। माना सभु ॾुखनि जूं मारियल आहिनि, इन जे करे हिते कोशिशि कंदा हो त सही हलूं। हा सही हलूं त हर को ॾुखनि जो मारियल आयो आहे, त हिते त ॾुख न हुजे न। घर मूं त ॾुखायल आया आहियूं, हिते त ख़ुशी करूं न। सखर जे दारुल अमान में रहंदड़ औरतुनि लाइ सिहत जी सहूलियत लाइ बंदोबस्तु आहे त खेनि सिलाई कढ़ाई बि सेखारी वञे थी ऐं ॿारनि जी तालीम लाइ बि हिकु क्लासरूम ठाहियो वियो आहे। दारुल अमान में कुझु सालनि खां डिप्टी डायरेक्टर तौरु कमु कंदड़ मैडम नसीम ॿुधाए थी त दारुल अमान में जेतोणीकि लाड़काणे जी भेट में ॿीण ते वधीक औरतूं पनाह हेठि रहनि थियूं, पर लाड़काणे में सालियानी बजट 35 लख ऐं सखर जी 22 लख रुपया आहे, जंहिंमां सॼे साल जी 3 वक़्त मानी ऐं सभु ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि थियूं, जॾहिं त दारुल अमान में केतिरियूं ई पोस्टूं पिणु ख़ाली आहिनि, जंहिं करे कमकार में ॾुखियाई थिए थी ऐं गाॾी बि दारुल अमान में मिलियल कोन आहे। हिन वक़्तु दारुल अमान सखर में 39 छोकिरियूं आहिनि, इनमेट्स आहिनि ऐं 13 जेकियूं आहिनि मतिलबु ॿार आहिनि हिते। और जेके मतिलबु हिते असां मतिलबु 7 डिस्ट्रिक्ट आहे असां कवर कयूं था, जंहिंमें मतिलबु शिकारपुर आहे, जैकाबाद आहे, कनकोट आहे, खैरपुर आहे, सखर आहे ऐं शिकारपुर आहे, घोटकी आहे, नौशरो फिरोज़ आहे। घणी कंप्लेन जेकी आहे न उहो कारोकारी वारो आहे। ॿियो आहे त मतिलबु घरेलू तशद्दुद, जिस्मानी तशद्दुद। टियों इहो आहे त मतिलबु यानी की नंढी छोकिरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे वॾे मतिलबु माण्हुनि सां शादी कंदियूं आहिनि और वटि सट जे लाइ ॾे वठि कंदा आहिनि न, उहो शादी हूंदी आहिनि। ॿी ज़मीन जाइदाद जे करे मतिलबु इन कारी कंदा आहिनि छोकिरी खे, त हिन जे करे इहे छोकिरियूं जेके आहिनि हिते पनाह वठंदियूं। हिते जॾहिं छोकिरियूं कोर्ट जे लेटर खां मतिलबु ईंदियूं आहिनि, हिते डायरेक्ट बि ईंदियूं आहिनि छोकिरियूं, असां हुनखे पनाह ॾींदा आहिनि, पर वधीक हिन में इहा आहे त कोर्ट सां मतिलबु ईंदियूं आहिनि छोकिरियूं, और कोर्ट जे मतिलबु लेटर खां बिना मुलाक़ात न थींदी आहे हिननि जी। त जीअं मतिलबु मुलाक़ात ईंदी आहे त असां वटि आहे हिकिड़ो शनाख़्ती कार्ड अथसि, जेका मिट माइट आहिनि या जेका बि आहिनि न, त असां उनखे मतिलबु इहे मतिलबु जांच करे की इहे मिट माइट आहिनि न आहिनि, त इहे मतिलबु जांच पड़ताल करे पोइ हुनजी छोकिरियुनि जी मुलाक़ात कराईंदा आहिनि। हिन वक़्तु इहा आहे त मतिलबु कलाक जी आहे हिनखे मतिलबु मुलाक़ात जो टाइम जज साहब मतिलबु हिनखे ॾींदो आहे, त तव्हां पाण मतिलबु ॾिसे सघो था। हिते जॾहिं कोर्ट में छोकिरियूं वेंदियूं न पेशेंट ते पंहिंजी, त हुते मतिलबु हिन जा मिट माइट या पेरेंट्स ईंदा आहिनि हुते, त हुते मतिलबु हिन खे मतिलबु दड़का ॾींदा आहिनि, हरासमेंट कंदा आहिनि, जेको मतिलबु रेशो मतिलबु कढो त हुन में तलाक जा केस आहिनि। उन्हनि में इहा ई ॻाल्हि आहे त मतिलबु ॾे वठि जी शादी आहे, मतिलबु नंढी उमिरि सां मतिलबु वॾो उमिरि सां शादी कई आहे, या मतिलबु उहो भाई कई आहे, त मतिलबु हुनखे पेट में ई छोकिरी आहे या पेट में पैदा बि न थी आहे छोकिरी, हुनखे मतिलबु ॾींदा आहिनि न, त ईअं मतिलबु हिन जा आहिनि। हिते 3 जेकी पोस्टूं आहिनि उहे वेकेंट आहिनि, और हुनजो सभिनी जा कमु जेका आहिनि मूंखे मतिलबु करिणो पवंदो आहे, ऐं मां 24 कलाक जी हिते मुलाज़िम थी वई आहियां। पंहिंजे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे करे मां इहा सेक्रीफाइस कयां थी, पर घणे टाइम मूंखे बि तो मतिलबु परेशानी आहे न, मां बि जेका आहे मूंखे बि आराम घुरिजे, मां बि रहूं बि त, पर बुनियादी इहा ॻाल्हि आहे, बेसिक जेकी मुंहिंजी परेशानी आहे इहा रहण जी परेशानी आहे। त मां पंहिंजे ऑफिस में हिकिड़ी मतिलबु चारपाई मतिलबु हिते रखी दफ़्तर में मां सुम्हंदी आहियां, जॾहिं हिते साम्हूं ई मतिलबु इहे वुमेन हॉस्टल जो हिकिड़ो मतिलबु असांजो क्वार्टर आहे, उहो असांखे नथो मिले अंजनि ताईं। तव्हां मतिलबु रेशो कयो 50 ऐं 60 इनमेट्स असां वटि हूंदियूं आहिनि हिते, त तव्हां कयो त 85 रुपए जेको हिकु पर हेड ईंदो आहे, या 105
पर हेड ईंदो आहे। तव्हां पाण सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे, त असां कीअं हिनखे मतिलबु मैनेज कयूं। असांखो तमामु वधीक आहे हिन जे करे की हुते मुश्किल खां छोकिरियूं जेके आहिनि 22, 20, 30 मतिलबु हुते दारुल अमान लाड़काना में बजट हुन वटि फीडिंग में 35 लख आहे, असांजी 24 लख आहे, तो जेको घटिताई करे मतिलबु 22 लख थी वई आहे हिन वक़्तु। हिते असां 7 डिस्ट्रिक्ट कवर कयूं था, असांखे हिते मतिलबु मज़ीद इंक्रीज़ हुजे बजट 2 कवर कंदा, असां 7 डिस्ट्रिक्ट कवर कयूं था। हिते ड्राइवर न आहे, व्हीकल न आहे, असांखे परेशानी त आहे न। इहे एमरजेंसी में जेके आहे न असां कुझु नथा करियूं, रिक्शा ॻोल्हियूं, छा कयूं। हिन वक़्तु मूं वटि जेके आहे न डिप्टी डायरेक्टर हेड क्वार्टर वारी गाॾी आहे, हुनजो ई ड्राइवर आहे, त मूंसां कोऑपरेशन कयूं था। तो मतिलबु डिस्ट्रिक्ट लेवल ते हुनखे बि मतिलबु ज़रूरत पवंदी आहे त असां ॾींदा आहियूं उन्हनि खे गाॾी, पर मूंखे तो घणी ज़रूरत हूंदी आहे। हीअ पुलिस जी गाॾी लेडीज़ पुलिस सां ऐं पुलिस स्कार्ट सां मतिलबु छोकिरियूं वेंदियूं आहिनि। हॉस्पिटलाइज़ बि असां कंदा आहियूं छोकिरियुनि खे, त उहो मतिलबु सॼो मतिलबु पुलिस प्रोसेस हूंदो आहे, पोइ मतिलबु असां हुनखे हॉस्पिटलाइज़ कंदा आहियूं। घणी छोकिरी खे मतिलबु राति मतिलबु एमरजेंसी थींदियूं आहिनि, जेके लेबर पेन आहे या एक्सेट्रा जेकी छोकिरियूं आहिनि, उन्हनि जे लाइ असांखे तमामु परेशानी हूंदी आहे। पर मां नथी वञी सघां, हुन वक़्तु 2 बजे मूंखे कहिड़ी गाॾी मिले। उहो क़ुर पाक जो दर्स हूंदो आहे, हिते क़ुर शरीफ़ पढ़ाईंदा आहियूं, कलमो यादि कराईंदा आहिनि छोकिरियुनि खे। घणी छोकिरियूं हिते आहिनि जेकी मतिलबु पढ़े सघियूं न आहिनि ऐं लिखण बि मतिलबु सिखियूं, पंहिंजो सही पाण करे सघनि थियूं छोकिरियूं। ॿारनि पढ़नि था, सिलाई कढ़ाई इहे मतिलबु हिते थींदियूं आहिनि। डिज़ाइन वारी असां वटि टीचर आहे, नीडल क्राफ्ट इंस्ट्रक्टर आहे, लिटरेसी जे लाइ असां वटि आर्ट लिटरेसी टीचर आहे, मतिलबु उहो पढ़ाईंदी आहे ॿारनि खे। जेकी NC आहे उहो छोकिरियुनि खे सिलाई कढ़ाई सेखारींदी आहे। मेडिकल जी जेकी आहे उहो मतिलबु DHO ऑफिस सां आहे, हिकिड़ी डॉक्टर आहे डॉक्टर तहमीना जहाज़े, ऐं 2 असां वटि LHV आहिनि हिते। ईद जे लाइ मां पंहिंजी तरफ़ां जेको आहे न उहो हिनखे कोन मेहंदी जेकी आहे उहो मतिलबु मां हिनखे गिफ्ट कंदी आहियां सभिनी धारदार छोकिरियुनि खे। चूड़ियूं ॾींदियूं आहियूं मां, ऐं हिनखे मतिलबु सूट जेके आहिनि डिप्टी कमिश्नर या मतिलबु मां पाण पंहिंजे तरफ़ां जेके मतिलबु रिसोर्सिस हूंदा आहिनि तो सिबराई करे छोकिरियूं पाण बि कंदियूं आहिनि, पंहिंजे लाइ सूट बि करंदे, और मां बि हिनखे ॾींदी आहियां। ईअं आहे मतिलबु हिन जो सिवयूं जेकी मतिलबु बिरयानियूं आहिनि या मतिलबु कोरमा ज़रदा जेकी छोकिरियुनि खे वणे उहो असां मतिलबु हिनखे मतिलबु सेलिब्रेट कंदा आहियूं। सेरा ॻाईंदियूं आहिनि, मतिलबु जेको आहे मतिलबु तफ़री जे लाइ हिते मतिलबु जेको असांजो पार्क आहे, झूलो आहे, बसि इहा ई हिननि जी पिकनिक आहे। दारुल अमान सखर जेको माज़ीअ में ग़लति ख़बरुनि अचण जो मर्कज़ बणियल रहियो, इन जी इमारत ऐं अमलो तब्दील थियण खां पोइ कुझु बहितरी त आई आहे, पर बजट जी घटिताईअ खां वठी बाक़ी मसइलनि जे हल न थियण करे दारुल अमान में पनाह हेठि रहंदड़ मुसीबतुनि जे मारियल औरतुनि जा दर्द घटि नथा थियनि। तंहिं करे इंतिज़ामी अमलदारनि ऐं हुकूमती नुमाइंदनि खे हिन तरफ़ बि ध्यानु ॾियणु घुरिजे। कैमरामैन सईद बयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।